फारूक आजम जो शान बयान करण अली जी सुन्नत है। अली जी सुन्नत है। ओ अली जा हुबदार जेके नारे मस्ताना अली जो हणो था, जो नालो बुलंद करियो था, त पोइ अली जी इत्तिबा करियो। अली फारूक आजम रज़ी अल्लाह तआला अन्हु जी यकम मुहर्रम ते फज़ाइल बयान कई आहे, त पोइ तव्हां बि फारूक आजम जा इन मुहर्रम जे ॾींहनि में फज़ाइल बयान करियो, अली जी सुन्नतनि खे ज़िंदा करियो। पर न, अली जा हुबदार चवनि था अली जो नालो वठंदासीं, अली खे मञीदासीं कोन, अली जी इत्तिबा कोन कंदासीं। हुसैन वारा हुसैन जी ॻाल्हि मञनि त इहा इत्तिबा आहे, अली जा हुबदार अली जी ॻाल्हि मञनि त इत्तिबा आहे। मुते जे हराम हुजण वारी हदीस हज़रत अली खां आहे। अचो बिस्मिल्लाह करियो, मञो। मातम करण ममनू आहे। इहा हदीस आख़िरी साहन में पंहिंजे रत